नाज़रीन आगाह कयां कि नए साल के मौके ते आवाम ते महांगाई जो बम के रहण जूं तैयारियूं मुकमिल कई वयूं आहिनि। हुकूमत IMF जा शर्त पूरा करण लाइ 360 अरब रुपयनि जी मिनी बजट वफ़ाक़ी काबीना जे ख़ासि इजलास मां मंज़ूरी खां पोइ अॼु क़ौमी असेंबली में पेश कंदी। अवां आगाह कयूं पिया ज़रियनि मूजिबि पेट्रोल, गैस ऐं बिजली अघनि में वाह थींदी। 1700 शयुनि ते टैक्स लागू थींदो। ॿारनि जा डायपर्स, मेकअप जे सामान, ॿाहिरां घुरायल जूतनि, परफ्यूम ऐं कपिड़नि ते बि टैक्स वधायो वेंदो। मक़ामी सतह ते तयारु थियल शयुनि ते सेल्स टैक्स 12% मां वधाए 17% करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। तफ़सील वठंदासीं इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। कुर्बान, आगाह कजो। जी, हुकूमत पारां क़ौमी असेंबली में मिनी बजट पेश करण ऐं अपोजिशन पारां उनखे जे रोकथाम लाइ हिकमत अमलियूं तयारु कयूं वियूं आहिनि। हुकूमत पारां अॼु क़ौमी असेंबली में मिनी बजट पेश कयो वेंदो। शौकत तरीन जेको नाले जो वफ़ाक़ी वज़ीर आहे उहो बजट पेश कंदो। इन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त तक़रीबन 550 अरब रुपयनि जो अवाम ते बोझ विधो वेंदो, जंहिंमें 350 अरब रुपयनि जा जेके टैक्स छूट आहिनि उहे वापसि कया वेंदा मुख़्तलिफ़ शोबनि में। ऐं GST में मुख़्तलिफ़ शयुनि ते जेका GST शरह 12% आहे उनखे वधाए 15% कयो वेंदो। पेट्रोल शयुनि ते जेका पेट्रोल लेवी आहे उन में वाध जी तजवीज़ हिन बिल में शामिल आहे। उन सां गॾोगॾु जेके लग्ज़री आइटम आहिनि उहे उनजी जेका टैक्स शरह आहे या इम्पोर्टेड जी जेका दरामदी जेका टैक्स शरह आहे उन में वाध करण जी तजवीज़ हिन शामिल आहे। अॼु इम्कान आहिनि त हुकूमत पारां इहो बजट जेका मिनी बजट आहे क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। मुख़ालिफ़ धुर पारां इन जी रोकथाम लाइ हंगामी इजलास 2:30 वॻे तलब कयो वियो आहे पार्लियामेंट हाउस में। ऐं इहो इजलास अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जे चैम्बर में मुनक़द थींदो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, JUI, मुस्लिम लीग नून ऐं अपोजिशन में शामिल ॿियूं जमातूं उन में शिरकत कंदियूं। ऐं इन हवाले सां कल्ह बि अपोजिशन जो इजलास थियो हो, पर अॼोके इजलास में मेंबरनि जी ऐवान में मौजूदगी खे यकीनी बणाइण सां गॾोगॾु इन मिनी बजट ख़िलाफ़ सख़्त इर्जा जे हवाले सां हिकमत अमली तयारु कई वेंदी। जी ठीक है कुर्बान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।